साईं मुंहिंजा बकरा रखे पंहिंजी ज़ाल 7 पादर कीअं थी हणे। हीअ कहाणी बहुत मज़ेदार आहे। 5 मिंट पंहिंजा सीड़ाई जे ॿुधंदव त तव्हांखे बि मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधि उहो सड़े जाथे बाहि भरे। हिकु बादशाह त मुंहिंजो अलाह पर की ज़मीन जी टुकरी जो बादशाह हुजे, तीअं बादशाह जो सिकंदर बादशाह नालो हुजे। पोइ बादशाह ऐं वज़ीर पाण में वेठा वञनि, कचहरी बि करे रहिया हुया। बादशाह वज़ीर खे चवणु लॻो, वज़ीर मुंहिंजी दिलि थी चवे त 2-3 ॾींहं थिया आहिनि शौक़ु शिकार ते कारे न विया आहियूं, सो सुबुह हलूं शिकार ते शिकार करे अचूं, को ॿियो रूह करे अचो, भणा घर वेही बि बेज़ार थिया आहियूं। वज़ीर चवणु लॻो, जी हुज़ूर जाॾे चवंदो ताॾे हलंदासीं। चईं पर ॿिए पासे काॾे हलंदासीं, हीउ पंहिंजो भर में जंगल आहे, भलो बि आहे, हिते जानवर बि भला आहिनि। सो पंहिंजे हिसाब सां जेको हरण आहे, जेको कुझु बि आहे सो मारे ईंदासीं, पंहिंजे हिसाब रद बचा करे ईंदासीं। 4-5 नौकर वज़ीर खणूं था। सया बादशाह ऐं वज़ीर जी सलाह थी वई, ख़ैर सां थी सुबुह। इहो सही सौदो सामान जेको हथियार तीर कमान जेको कुझु सामान हिन खे पंहिंजे हिसाब सां कुझु 4-5 नौकर सवाया खणी ऐं बादशाह भले घोड़े ते चढ़ी रवाना थी पिया। हकलीदा होकारींदा वञनि पिया। जंहिंमहिल जंगल ते पुॻा, कुझु जंगल विच में पुॻा। जंहिंमहिल जंगल में पुॻा त बादशाह चवणु लॻो नौकरनि वज़ीरनि खे, हाणे हीअं कमु थींदो, जे ईअं कठे रहियासीं त मूंखे लॻे थो शिकार असांखे किथे बि कोन लभंदो। हाणे मुंहिंजी सलाह इहा आहे त कणो थियूं, पंहिंजे हिसाब सां हर को शिकार करे अचे, शिकार करे हिन ई जॻह ते अचे, हिन जॻह ते रंध पचा करे खाईंदासीं। बाक़ी ईअं गॾु हलंदासीं त शिकार लॻे थो असांखे न थींदो। हाणे बादशाह जी इहा हवाल ॿुधी नौकरनि वज़ीरनि चयो त बादशाह जीअं तूं चवंदे तीअं थींदो। हाणे बादशाह तूं असां त बालकड़ा तुंहिंजा। बादशाह चयो त मुंहिंजी सलाह इहा आहे, हर को पंहिंजे हिसाब सां तीर कमान खणी पंहिंजे मुंहं सां रवाना थी पए, शिकार करे अचे, हित जॻह ते अचे, हिन जॻह ते रंध पचा करे खाईंदासीं। केर बि लालच न करे घर खणी मथां भॼे, को घर ॾे माईअ जो को प्यारो हुजे त भला माईअ खे वञी खारायां, इहा लालच केर बि न करे। हिननि जो न बादशाह सलामत, इहो ईअं थोरे खणंदासीं असांजो, असांखे मरणो थोरे आहे। चई सही आहे। बादशाह बि हकलींदो होकारींदो पंहिंजे हिसाब सां घोड़े खे खणी रवानो कयो। हलंदो वञे पियो, हेॾे ॾिसंदो वञे पियो, होॾे ॾिसंदो वञे पियो। हिनखे काथे बि शिकार बादशाह खे नज़र न पियो अचे। बादशाह बि सुठी मंज़िल करे वियो। सिज बि अॼु जूनो थियो, लहण वारो थियो। बादशाह परेशान टेंशन में वेठो, भला शिकार कोन लॻो अॼु मूंखे, कहिड़ो मुंहुं खणी पोइ हिते मोटा नौकरनि वज़ीरनि जे अॾो वञा। त बादशाह सखणो मोटी आयो। इन सोच वीचार में बादशाह बीठो हुजे त हिकु हरण ते नज़र पइजी वई। बादशाह उन महिल तीर कमान तयारु करे अची हरण जे कॾ लॻो त हरण बि ॾिठो। बादशाह खे त ॾिठो भला मारी पुॼियो त पोइ छा थो सम्झे, हरण जी बि स्पीड पंहिंजे हिसाब सां आहे। बादशाह जो बि घोड़ो भलो पर हरण बि हरण हो वॾा। अची हिक ॿिए जे कॾ लॻो ते अचे, कॾ लॻो त बादशाह हरण जे अची कंहिं मंज़िल ते वञी हरण बादशाह किराए विझो। मां सलाम कयो, मां एतिरी स्पीड में बादशाह हणी वियो तीर ते हरण खे। जंहिंमहिल हरण जो किरी पियो त बादशाह हरण जे मथां बि लोणा जो वराए त बणाए कहिड़ी दुनिया में पुॻो आहे। पोइ हिते त मां अलाए कहिड़ी मंज़िल करे आयुसि, हिकु ऊंधई थियण वारी आहे, हरण त खणी मारियुमि। हाणे क़िबलत कहिड़ी ख़बर पए त मुंहिंजा हमरा कहिड़े पासे ईंदो, मां ओॾे वञा। बादशाह हैरान थी हरण पंहिंजे घोड़े जे पोयां ॿधी हकले होकारे रवानो थी पियो। हलूं था काथे पुॻा त जाथे थियो त हुते भला हाणे रंध पचा करे भला मां त काथे न काथे खावां थो, ॾिसां वसूं का ॻोल्हियां। हे बादशाह हकलींदो होकारींदो हरण पोयां ॿधो अचे पियो, हलंदो हिकिड़ो ॾिठे त भणा दूंहों नज़र हिन बादशाह अॻे आयो। बादशाह जो हिते ज़रूरु का वसूं आहे, सो कमु हिते ई चढ़ंदो, न त ॿियो त लुड़ी वेंदो, न त बुख मरींदुमि राति में। मां त हले केतिरी मंज़िल ते करे आहियां, पोइ वाद में सुबुह ॾिसंदुमि भला सॼो बि ॾींहुं शींहं आहे वरी। बादशाह हकलींदो होकारींदो वञो, ॾिठई त भणा हिकिड़ो घरड़ो आहे, उन में धुई पई दुखे की बकरार जो घर हुजे वीचारे, धुई बकरनि खे हणी बकरनि जा फर पे धारायईं। सो बादशाह सॾु कयो त घर वारा बकरार ॿुधो भणाले केरु आयो आहे हिनमहिल आविल टेम हेड़े जंगल में, अलाए छा मसइलो आहे। हाणे बकरार पंहिंजे हिसाब सां चयो हाणे कीअं थिए कमु, उते फर छॾियईं, सिधो सो आयो, ॾिठईं त भणा हमरा घोड़े ते चढ़ियो बीठो आहे। साईं बादशाह सां अची मिलियो, बादशाह खे चईं त केरु आहियां, हाल हवाल थियो त बादशाह जो त मां फलाणे हिन ई मुल्क जो बादशाह आहियां। सो वज़ीर नौकर मुंहिंजा अलाए कहिड़े पासे न, मां शिकार त कयो आहे पर हाणे कंहिं मसइलो थिए ॾिठुमि भला तो धुई दुखे पई, मूं सोचियो हिते वसूं आहे, हिते रंध पचा करे भला खाऊं, तूं बि आहीं त मां बि आहियां। हा चवणु लॻुसि
बकरा त वाकई बि मूंखे रनर ली कोन्हे का, सो मां हिकिड़ो ई आहियां, तूं भली करे आहीं बादशाह, हलो मुंहिंजे घर ॾे, मां तनी फर बकरियूं वाड़ियां त पोइ बाद में वरंद बचा कयूं था भला। साईं देरी न कई, बादशाह अंदरि वञी पंहिंजे हिसाब सां वेठो त हिन वरी देरी न कई, बकरियूं पंहिंजे हिसाब सां प्यारे फर बर ऐं उनखे डंगर बंगर ॾेई लोड़ो बंदि करे पंहिंजे हिसाब सां वाड़ में बकरियूं वाड़े सिधो सो बादशाह ॾे आयो। बादशाह खे चई, बादशाह को हाली हवाले थियो। बादशाह खे हाणे चई त हाणे देरी न कई, हे साईं पंहिंजे हिसाब सां बकरो कायूं आयो वाड़ मां। देरी न कई, उन महिल साईं कुहाड़ी हिनखे भली ही टारी हणंदो, बाक़ाइदे मेटे रखंदो, सुबुह शाम कुहाड़ी मालिकी कंदो, इहो ई कमु बकरा रखे, इहो त ॿियो कहिड़ो कमु करे। कुहाड़ी तयारु करे बकर कोहण लॻो। बादशाह चवणु लॻो त बणा हेॾो मां हरण मारियां तो बकर छो ध्यानु करे। बादशाह खे चवणु लॻो चुप कर मालिक, मां आहियां तूं आहे, जे घणी टी टी कंदे कुहाड़ी खणी कंधु लाहे विझंदो मां। बादशाह खे चवणु लॻो बकरार। बादशाह चुप खणी कई, बकरार देरी न कई, उहो बकर पंहिंजो कोई ॾाढो रंध बचा छिले करे बादशाह खे खारायईं। हाणे बादशाह खे खारायईं, बादशाह त इन पाण में वेठा वञनि, बादशाह खे चवणु लॻो, हाणे बकरा त बादशाह खे चवे त बादशाह सलामत, जे निंड कंदे ते बि तोखे मारींदुमि, जे मूंखे निंड वठी वई ते बि तोखे मारींदुमि। बादशाह जो इहो वरी उबतो कानून, कीअं निंड मां कयां ते बि मां मरां, निंड ही करे ते बि मां मरां, कहिड़ो कानून आहे ऊंधे मुल्क जो। चई कुझु बि थिए, जे निंड कंदे तोखे मारींदुमि, जे मूंखे निंड वठी वई ते बि तोखे मारींदुमि। बादशाह सॼी राति में हिन सां कचहरी में गुज़ारी, हिनखे निंड न वती न बादशाह खे। खेर सां ते सुबुह साॻो वरी ॿियो बकर कोई कोहण वारो थियो, त वरी बादशाह चवणु लॻुसि त हेॾो हरण पियो आहे अञा ताणी हिलाल शे, वरी तूं बकर छो थो वरी कोहें ॿियो चकर। चई त चुप कर, त कुहाड़ी न हणी मुंडी लाहे विझाएं तुंहिंजी, मालिक तूं आहियां मां आहियां। वरी बादशाह चुप कयो, हिन देरी न कई, बकर कुठो, उन महिल साईं हिनखे पचाए वरी ॿी मानी बि खाराई। हाणे बादशाह रवानो थी पियो। पोइ अक्सर रवाज़ हूंदो आहे त महिमान नवाज़ जेको बि हूंदो आहे सो उन सां 2-4 8 विखूं जेको बि अॻिते वेंदो आहे महिमान सां। सो हाणे बकरार सियाणो वॾो हुयो, होशियारु बि चालाक हुयो, हुनजो दिमाग़ हो, जंगल में रहे पियो, पंहिंजे हिसाब सां वॾो हिनखे हुनुर हुयो। पोइ हे बादशाह सलामत बकरार हलंदा होकारींदा वञनि पिया, हलंदा होकारींदा। हाणे बादशाह ॾिठो त बणा पता पार लॻे त बणा हिन जॻह ते मां अॻिते हुयुमि, हे एतिरी मिथी था मुंहिंजा माण्हू आहिनि। बादशाह दिलि करे, बादशाह हिन सां ॻाल्हाइणु लॻो। पोइ बादशाह त पहिरियों चए पियो हले छा करे विझे बकरार, हाणे चरे फाथो हुजे बादशाह त। बादशाह चवणु लॻुसि, मां अॼु तोॾे आयुसि, महिमान थी आयुमि, केर बि आयुसि, तूं भला सुञातो न, पर हेॾो जानवर मूंसां गॾु गॾु हरण महिल तूं इहो मूंखे सुवालु ॾस त उहो छॾे तूं पंहिंजो बकर छो कुठो। चई बादशाह सलामत, इहे तुम्हारा सुवालनि जा जवाब मां ॾियां थो। जेको मूं बकर कुठो तुंहिंजो हरण छॾे, सो मां जे तॾहिं ते आहीं त मुंहिंजो हक़ु हुयो, मां पंहिंजी शइ तोखे कोई खाराई। सुभाणे दुनिया जा माण्हू खे तूं ॻाल्हि करियां त हरण मां मारियो, फलाणे जे घर वञी बकरार जे कोई खाधुमि, इहा मुंहिंजी गैरत न हुई जो तुंहिंजी शइ मारियल तोखे ई वरी खारायां, इहो मूंखे मुनासिबु न लॻो, मां इन करे पंहिंजो बकर कुठो इन करे। बादशाह जो ते बि सही आहे, तूं राति जो चयो त मूंखे तूं निंड कंदे त तोखे मारींदुमि, जे मूंखे निंड वठी वई ते बि तोखे मारींदुमि, इहो वरी कहिड़ो राज़ हुयो, जे मां निंड कयां त बि मां मरां, जे तूं निंड कयां त बि मां मरां, इहो तूं वरी कहिड़ो इंसाफ़ पियो करे। बकरार खे बादशाह चवणु लॻो। बकरार बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत, तूं बादशाह आहीं, तूं वटि कहिड़ी शइ न आहे, तुंहिंजो ॾिठुमि त घोड़ो बि सॼो लगाम बि सोन जो, संज बि सोन जा, उन में सोन, तुंहिंजे गीचे में सोन, मुंडियूं वग़ैरह सभु कुझु पियो आहे। अगरि तूं मूं वटि राति टिकियल हुई, मुंहिंजी ज़िमेवारी तुंहिंजी हिफ़ाज़त करणी, तोखे जेकॾहिं निंड वठे या मूंखे निंड वठे, को चोर अचे तुंहिंजा संज खणी वञे घोड़े जा, या तोखां मुंडी मारी वञे, या कुझु बि खणी वञे, ज़िमेवारी कंहिंजी मुंहिंजी न। इन करे मां ड्रिज में तोखे चयुमि त तूं निंड कंदे ते बि तोखे ई मारींदुमि, जे मां निंड कंदुमि ते बि तोखे मारींदुमि। जॾहिं तोखे तुंहिंजी शइ जो ज़िमेवारी मुंहिंजी, त मूंखे निंड वठी वञे, तूं बाक़ी छा ॿई छो निंड कयूं। पोइ
जी सामान तुंहिंजो अहिड़ो क़ीमती खजी वञे सुभाणे गिला के बकरा रहे घर त सामान बादशाह जो खजी वियो इन करे बादशाह सलामत इहो फ़ैसिलो मूं कयो चे चलो इहो बि ठीकु आहे ईअं थियो हूंदो वाक़ई बि तुंहिंजी सोच पंहिंजे हिसाब सां आहे तूं सुबुह ते बकर वरी शौक़ु उठो जॾहिं हरण वरी बि हुयो त चे बादशाह सलामत मां चयो त हाणे तूं ख़बर आहे त पंहिंजी बादशाही में वेंदे त भला बुखियो तोखे कीअं छॾियां सो बकर तोखे कोई कार आयो सो हाणे किथे बि पंहिंजे हिसाब सां तोखे मिलंदा दुनिया ईअं न चवंदी त मूंखे बादशाह जी शइ खाधई पाण बि खाधई बादशाह खे बि खाराई हाणे मूं पंहिंजे हिसाब सां तुंहिंजी ख़िदमत कई आहे बादशाह तूं जीअं सम्झे बादशाह खे जूं हिनखे ॻाल्हियूं वणियूं बादशाह खे ऐं हीअ पाण बि होशियारु चालाक हुयो हिन जा सभु सुवालनि जा जवाब बादशाह खे सम्झ में आया बादशाह हिनखे मोकिलायईं बादशाह चवणु लॻो त हिकु ॾींहुं मुंहिंजी दावत तूं खाई वञजांइ उन बकरार खे चयो चई भाउ ज़रूरु क़िस्मत खयूं त ज़रूरु तुंहिंजी दावत बादशाह खे जीअं खाईंदुमि सो हाली त बकरियुनि जो टाइम थी वियो मां बकरी छोड़ींदुमि मां त वञाई थो ई बादशाह जो तूं भली वञ हाणे मां पंहिंजे इलाइक़े में पुॼी वियो आहियां मूंखे ख़बर पइजी वई आहे त मुंहिंजो तरफ़ काॾे आहे मुंहिंजो घरु काॾे आहे हाणे मूंखे ख़बर पई सॼी सो तूं भली वञी सघे थो बकरार वापसि थियो बादशाह खे हथ कढी बादशाह हकिलंदो होकारींदो वञे पियो सिधो नौकरनि वज़ीरनि सां पुॻो हुते पंहिंजे हिसाब सां रंध पचा उहे बि कयूं वेठा बादशाह बि खाधो हुननि बि खाधो साईं बादशाह सलामत वारी पंहिंजे मला तरफ़ मोटी वियो होॾे बादशाहीअ में बादशाह जा कुझु ॾींहं गुज़रिया त बादशाह जेको फ़ैसिलो आयो फ़ैसिलो अजीब तरीक़े सां आयो जो बादशाह खां हल न पियो थिए फ़ैसिलो कहिड़ो हुयो हिकु ज़ाल हुई उन जा 2 मुड़ुस हुआ हाणे मुड़ुस इन हिसाब सां हो त हू 2 हमशिगिल हुया ऐं माई चए पई त आहे हिन ॿिन्हिनि में मुंहिंजो हिकिड़ो मुड़ुसु पर हाणे कहिड़ो आहे मूंखे ख़बर नथी पए ऐं हू चवंदा हीअ 2 चवंदा ज़ाल असांजी आई आहे पाण में हुननि जो जहिड़ो हुजे त हू चए मुंहिंजी ज़ाल आहे हू चए मुंहिंजी ज़ाल आहे पर माईअ खां पुछा करे बादशाह त भाई चवे थी ईअं त हिकिड़ो मुंहिंजो मुड़ुसु आहे हाणे हिननि में ख़बर नथी पए मूंखे बादशाह ते फ़ैसिलो इहो आयो वञे बादशाह खे हफ़्तो थी वियो वञे इन दिमाग़ु खयों पिए इन खे फ़ैसिले खे हेॾे होॾे न पियो करे सघे त ईअं ई सम्झ में ॻाल्हि न पई अचे त माई असुल में आहे कहिड़े जी 2 हिकु जहिड़ा 2 जा हॾ काठ हिकु जहिड़ा सुञाणे कोन बादशाह कंप्यूज़ माई कंप्यूज़ अवाम वज़ीर नौकर सभु कंप्यूज़ लॻा पिया त हाणे मसइलो हल कीअं कयूं वेठे वेठे बादशाह इन सोच वीचार में वेठो वञे त बकरार जी यादगिरो पची चई यार बकरार को अकुलमंदो वॾो सो बकरार खे घुरायां त हीअ बि हल जेको आहे त बकरार ई कंदो हिन देरी न कई उन महिल वज़ीर खे आर्डर कयो त फलाणे इलाइक़े में बकरार थो रहे मुंहिंजो दोस्त ते मुंहिंजो न्यापो ॾियसि देरी न कंदो झटि पुॼंदो से बादशाह जो वज़ीर देरी न कयो हकिले होकारे भलो घोड़ो तयारु करे वञी पुॻो दे बकरार वटि बकरार साईं सां मिलियो हिन न्यापो ॾिनी बादशाह जो बकरार देरी न कई बकर कोई वज़ीर जी ख़िदमत कई ॾाढी चई हाणे तूं आयो आहे असांजी तॾहिं ते सो हलूं था बादशाह ॾे बादशाह जो को पेट्रोल पीअंदो आहे छा बादशाह ॾे हलूं था इहो को वॾो मसइलो आहे कोन तूं नंगर बंगर कर वज़ीर खे ॾाढो नंगर बंगर कराए ऐं 2 घोड़े ते तयारु थी पिया हलींदा हकारींदा वञनि पिया सिधो सो बादशाह जी दरबार में पुॻा बादशाह पंहिंजे हिसाब सां हिन जी ख़िदमत कई राति जे बादशाह वटि रहियो बकरियूं वाड़े पंहिंजे हिसाब सां टारी टिंग उछले बादशाह जे हिन सां हवालु कयो त बादशाह जो त हीउ मसइलो आहे सो फ़ैसिलो मूंखां हल नथो थिए हफ़्तो थी वियो सो इन करे तोखे घुरायो अथमि बादशाह खे जीअं ख़ैरु आहे को मसइलो न आहे ख़ैर सां थिए सुबुह फ़ैसिले खे ॾिसूं था फ़ैसिलो को पेट्रोल पीअंदो आहे फ़ैसिले खे मिंट थो कयां सो देरी न थी थिए उन महिल बादशाह उहे घुराया साईं उन जा 2 मुड़ुस हिकु माई बादशाह चवणु लॻो तव्हां हाणे माईअ खां पुछा करणु लॻो बकरार त ॾे हवाल हिननि में तुंहिंजो मुड़ुसु कहिड़ो आहे चई हिननि मुड़ुसु मुंहिंजो आहे हिकिड़ो 2 मुंहिंजा मुड़ुस न आहिनि पर हाणे मूंखे ख़बर नथी पए त मुंहिंजो मुड़ुसु आहे कहिड़ो ऐं हू थो चवे त मुंहिंजी ज़ाल आहे हू थो चवे मुंहिंजी ज़ाल आहे हाणे हिन में ॻोल्हा कीअं थिए त असुलु मुड़ुसु हिन जो कहिड़ो आहे अॻे ज़माने में छलियूं हूंदियूं हुयूं पाणी वारियूं पोइ बकरनि जे छोड़े मां या कंहिं जानवर जे छोड़े मां उहे छलियूं ठाहे पाणी उन्हनि में रखंदा सो उहे 2-3 टाइम हलंदियूं वॾो साल हलंदियूं सो हिन बकरार वटि उहा छली हुई कंहिं ज़माने जी ठहियल सो बकरार ते उहा पंहिंजी छली रखी हाणे बकरार त दिमाग़ वारो हुयो हिन छली रखी हाणे हिन खे ऐलान करणु लॻो जेका माईअ जा 2 मुड़ुस हुया उन्हनि खे चई हाणे हीअ छली रखी अथमि हिन छलीअ में जेको अंदरि घिरी वियो सो ज़ाल उन जी हाणे छली पाणी जो ठहंदो मस उन में माण्हू कीअं ठहंदो
हाणे इबरत वठी वई ॿिन्हिनि खे। हाणे ॿिन्हिनि खे न वठी हिकिड़े खे वठी वई, चई भाउ इन में मां त कोन ठही सघंदुमि। ॿियो जेको हुयो हुनजो इन में मां ठही वेंदुमि। इहो को वॾो मसइलो करे इन में मां ठही वेंदुमि, मुंहिंजी ज़ाल। हुन चयो हा तुंहिंजी ज़ाल। हो भाउ जेको हुयो इंसानी सूरत में हिकु हुन वांगुरु जिन हुयो। जो हुन खां माई कसण पियो चाहे का, माई सुरीली हुई, सुहिणी हुई, हुस्न में दंग हुई, सो हुन ते जिन आशिक़ थी पियो। सो हुन खां मुड़ुस को कसणु चाहे उन शिगिल बणाए आयो। हाणे जिन जे अॻियां त को मसइलो ई न आहे। हो उन महिल देरी न कई, उन महिल छलीम थी वेही रहियो गिरी, उन मुंडी मथे हुई ज़ाहिर थी वञे। चईं त बास मुंडीअ सिधो अंदरि वेही त तुंहिंजी ज़ाल थींदी, न त हूअं न। हिन ते देरी न कई, मुंडी सिधो वियो त हिन जो बूथ जेको हुयो नोड़ी सां ॿधी छॾींदो, अंदरि बंदि करे छॾींदो हुनखे, जिन खे। चई हाणे माईअ खे चवणु लॻो हीउ तुंहिंजो असुलु मुड़ुसु आहे, ऐं हीउ जेको हुयो सो जिन हुयो। माण्हू असुल में हुयो ई न, माण्हू जी शिगिल बणाए हिन खे बेगलण आयो ऐं तोखे हासिलु करणु चाहे पियो। सो तव्हां भई हाणे ख़ुशि रहो, बाक़ी हीउ मां पाण हथी हो कयां थो। बादशाह ऐं वज़ीर ॾिठो त बणा हीउ फ़ैसिलो अहिड़ो हिसाब सां करे जो हिन जा पेरनि हेठो ज़मीन निकिरी वई। वज़ीर जेको बादशाह जो उन जो साड़ पैदा थी पियो, जीअं बणा बादशाह जो फ़ैसिलो जेको हिन बकरार हल कयो आहे त हाणे वधीक प्यारो बादशाह जो हीउ बकरार थी वेंदो। असां त उहे वतंदासीं उन वांगुरु त वाशू शिकींदा। हाणे कंहिं मसइलो थिए, हिन वज़ीर खे थोरो साड़ दिलि में हथस पैदा थी पियो। जेको माल पियो खाए बादशाह वरितो सो उनखे ज़रूरु थींदी न। पोइ बादशाह पंहिंजे हिसाब सां बकरार जी ख़िदमत कई। हेॾो होॾो बकरार चयो भाउ हाणे मुंहिंजो टाइम थी वियो, बकरियूं वाड़ियूं मां हले कीअं हाल आहे, न बगेड़ खणी हले गिदड़ खणी मां पोइ हिते वेंदुसि। की हलो सही आहे। वज़ीर खे चयो हाणे हीअं कयो, बकरार ऐं तव्हां ॿई वञो। वज़ीर चयो त मां हाणे कीअं मसइलो थिए, हुन बकरार जो मां पंधु हलियो वेंदुसि। वज़ीर चवणु लॻो भला हाणे अॻिते करे अचे। वज़ीर चवणु लॻुसि हिन खे बकरार खे, बादशाह चवणु लॻो वज़ीर खे। सो वज़ीर देरी न कयो, वज़ीर घोड़े ते बकरार पंधु हकलींदा होकारींदा वञनि पिया। हाणे बकरार जो जेको वज़ीर खे बकरार ते एॾो साड़ हुजे त चई हाणे बणा ही एॾो चए थो दिमाग़ वारो आहियां, चवे थो त बणा हाणे कुझु सुवाल पुछा कयांसि। त बकरार खे चवणु लॻो वज़ीर चवणु लॻो त बकरार तोखे वॾो दिमाग़ आहे, होशियारु माण्हू आहे, त बादशाह जा फ़ैसिला बि करे में हेॾो सारो दिमाग़ आहे। टे सुवाल मुंहिंजा, सो तूं जवाबु ॾे हुननि जो। बकरार चवणु लॻो त वज़ीर सुवाल पंहिंजा ॾे, हूंदा मुंहिंजे वस जा सवला त मां जवाबु ॾेई वेंदुमि। से हाणे दिमाग़ी सुवाल पियो वज़ीर ॾे, हाणे ख़बर पए न त केतिरो होशियारु आहे। हाणे बि बकरार खे वज़ीर चवे त हीउ आसमान जेको आहे, इन आसमान जो विच किथे आहे, आसमान ऐं ज़मीन जो विच किथे आहे बकरार, तोखे ख़बर आहे? चई हा इहो सुवालु मां तोखे ॾियां थो। हलंदा होकार वञनि पिया, ॾिठे न बणा हिकु बुबुरो किरियो पियो, उन जो भलो पियो मंगो, देरी न कई उन महिल मंगो कटे ऐं विच ज़मीन में उते किलो हुई उते ई। हाणे वज़ीर खे चवणु लॻो वज़ीर सलामत हिते आहे आसमान ऐं ज़मीन जे विच, तूं हेॾे बि हीअं ज़मीन माप, हेॾो बि ज़मीन मां चारे तरफ़ ज़मीन माप, हे विच न निकिरे त मां हिकु ॿीण भरींदुमि। वज़ीर चयो त हाणे हेॾी ज़मीन ख़ुदा जी आहे, किथे मां मापींदुमि, कहिड़े हिसाब सां मापींदुमि, कॾहिं मापे पूरी कंदुमि, हिन खे ॿुधाईंदुमि। हिन जो सुवालु सही आहे तुंहिंजो, हीउ विच हूंदो वाक़ई बि। वज़ीर ॻाल्हि मञी। वरी अॻिते कुझु विखियूं हलिया, वरी सुवालु पुछणु लॻो त वज़ीर चवणु लॻो त आसमान में तारा टोटल घणा आहिनि? हिन चयो त इहो सुवालु ॼाणे थो। हीअं कुझु अॻिते हलिया, सो मालिक का नई ज़मीन एकड़ खनि हुजेसि, उन में को नओं हरो हयो हुजे, उन में रुॻो भितर हुजनि। हाणे वज़ीर खे चवणु लॻो बकरार चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर सलामत हिन ज़मीन एकड़ खनि में जेतिरा भितर आहिनि ओतिरा आसमान में तारा आहिनि। तूं हाणे भितर बि ॻणे आहे, पोइ आसमान जा तारा बि तो ॻण, एतिरा न निकिरंदा, हिकु ॿीण भरे ॾींदुमि। हाणे ज़मीन जा एतिरा भितर वञण जो अंदाज़े जो घणा सना भितर जो वञण जो बेअंदाज़। हाणे कॾहिं वज़ीर ॻणे ऐं कॾहिं तारा ॻणे पूरा करे, चलो इहो बि सही हूंदो, वाक़ई भितरा हूंदा। हलंदा विया कुझु अॻिते त वरी वज़ीर सुवालु करणु लॻो त बकरार तोखे ख़बर आहे त अलाह हिनमहिल छा चाहे थो, अलाह हिनमहिल छा चाहे थो, छा सोचे थो, कहिड़े हिसाब सां दुनिया जे हिसाब सां थोरो ॿुधाए मूंखे। चई हाणे वज़ीर अलाह बि मथे
तू भी घोड़े ते मथे मां हेठि कीअं ख़बर पए त हाणे अलाह छा थो चाहे। वज़ीर चयो त इहो को मसइलो न आहे, अलाह त खणी मथे थियो, भला मां घोड़े ते लहां तूं घोड़े ते चढ़, भला पोइ ॿुधाए। चई हा पोइ ॿुधाई थो। चई वज़ीर घोड़े तां लथो, बकरा ते चढ़ियो, चढ़ी ऐं वज़ीर खे चवणु लॻो अलाह इहो थो चाहे प्यादनि खे सुवार ऐं सुवारनि खे प्यादा, सो हाणे अलाह इहो थो चाहे। अॻिणे मां प्यादो हुउमि, हाणे मां सुवार आहियां, तूं प्यादो आहे, सो अलाह इहो थो चाहे। हाणे बादशाह खे सलाम ॾींदा असां हलूं था। बस बकरा खणी घोड़ो छिकियो, वज़ीर उहो साॻो पंधु वीचारो रवानो थियो क्यारी खणी अची। वज़ीर बादशाह जे अॻियां पुॻो, बादशाह पुछा करणु लॻो ॾेवाल वज़ीर घोड़ो ॾिनो मैं, तूं त पंधु पियो थो अचे। चए त इहो बकरार सलाम ॾींदो ई तुंहिंजो घोड़ो मुआरो, तुंहिंजो बि बकरार ई काहियो मुआरो। चए उहो वरी कीअं? चए मां 3 सुवाल पुछा कयामांसि, पंहिंजे हिसाब सां सुवाल ॾेयूं, इहो घोड़ो कायूं हलियो वियो। बादशाह चवणु लॻो 3 सुवाल कहिड़ा पुछा, जिते हा पुटु तो घोड़ो बकरार मुआरो काहियो। चए सुवाल इहे पुछा कयोमांसि त ज़मीन जो ऐं आसमान जो विच किथे आहे, सो ज़मीन में देरी न की उते किलो हणिजे, हाणे माप। हाणे मां काॾो मापींदुसि, तोखे चई न वज़ीर खे चिमन, वज़ीर तोखे चिमन। बादशाह चवणु लॻो त अकुलमंद आहे, तूं हिन खे सुवाल अहिड़ा छो पुछा कया। चई ॿियो सुवाल पुछा कयो मां त आसमान में तारा केतिरा आहिनि। चए पोइ छा चयईं? एकड़ खनि जी ज़मीन खिड़ियल हुयो। चई हिन में भितर जेतिरा न एतिरा आसमान में तारा आहिनि। चई त पोइ चई हाणे केरु भितर ॻणे, केरु तारा ॻणे। ऐं टियों चयो मां त अलाह हिन महिल छा थो चाहे। चई पोइ चई त ईअं मां कीअं ॿुधायां, अलाह मथे, तूं बि वज़ीर मथे, सो घोड़ो मूंखे ॾे त मां तोखे ॿुधायां थो। सो घोड़े ते चढ़ी चयण त अलाह इहो ई थो चाहे त प्यादनि खे सुवार ऐं सुवारनि खे प्यादो। इहो घोड़ो कयूं हलियो वियो। बादशाह खे वज़ीर चवणु लॻो बादशाह सलामत, मुंहिंजी दिलि थी चवे हाणे तुंहिंजो दोस्त बि आहे बकरार, त पोइ बकरार जी शादी कराए। हाणे उहो झंगल में रहे थो वीचारो, सो हाणे तुंहिंजो हक़ु आहे हुनखे शादी कराए। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो वज़ीर जी इहा ॻाल्हि ॿुधी। वज़ीर खे चवणु लॻो वॾो दिमाग़ ते बणाई आहे, सोचे मूंखे हुई ई कोन। चई हाणे कंहिं मसइलो थिए भला रिश्ते जी घुर करे त मुंहिंजी बादशाही में कंहिं वटि बि आहे को रिश्तो अहिड़ो सुरीलो, सो बकरार जी मां शादी करायां। हाणे वज़ीर खे साड़ पैदा हुजे त भणा बकरार हेॾो छा को ॾियां त बादशाह जो ख़ासि माण्हू थींदो थो वञे। सो हाणे का अहिड़ी ज़ाल पाराए जेका सुबुह शाम खे पादर हणे, पोइ हाणे घुमंदो फिरंदो वञे पियो, पाड़े जी कंहिंखे ख़बर न आहे। पोइ हिकिड़ो घरु हुजे, पोइ उनजी जेकी मुसाल जी घरवारी हुजे, पोइ उहा एॾी हरामण हुजे तो मुड़ुस खे 7 पादर शाम हणंदी, 7 पादर सुबुह ते हणंदी। इहो हुनजो डेली कमु हूंदो रन जो। सो हिन जी ख़बर हुई त फलाणे घर में आहे औरत इन हिसाब सां, जहिड़ा काश इन जी का धीउ मथां ॾिसां का आहे त पोइ इहा पाणाया बकरार खे, पोइ 7 पादर सुबुह शाम बकरार खाईंदो। इहो बकरार पाण ई आहे होशियार थो पाण खे सम्झे, पोइ इहो छॾे वेंदो। इहे सिधो सो वियो, उन घर चढ़ी, सॾु कई वञी उन हमराह खे। हमराह सुञातो वज़ीर खे त भणा बादशाह जो वज़ीर आयो आहे। उहो कुराड़ो पंहिंजे घर में वठी वियो, वञी कुराड़ सां ऐं कुराड़ीअ सां मिलियो। वज़ीर खे चवणु लॻा वज़ीर खेर में आयो आहे। वज़ीर चवंदो बादशाह जो दोस्त हिकिड़ो शादी थो करे, सो तव्हां वटि को रिश्तो आहे, सो इन लाइ बादशाह मोकिलियो आहे तव्हां ॾे, सो तव्हां ॿुधायो। चई हा। कुराड़ी चवणु लॻो त मूं वटि धीउ आहे वाक़ई बि। चई हाणे उन धीउ जो मूंखे संग खपे, सो इन करे मां आयो आहियां। सो कुराड़ी चवणु लॻो त हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे, ॿुधे वज़ीर। सो मुंहिंजी धीउ जी हिकु ख़ासियत आहे, सो जीअं मां पंहिंजी मुड़ुस खे 7 पादर शाम हणंदी आहियां, 7 पादर सुबुह हणंदी आहियां, सो उहा बि जो इहो ई शर्त आहे त सुबुह शाम उनखे 7 पादर हणंदी। जे इहो शर्त क़बूल त भली मुंहिंजी धीउ सां शादी केर बि आहे करे भली। उहो वज़ीर चाहे इहो पियो। वज़ीर चयो त मूंखे क़बूल आहे। उहो तकड़ी हा कयूं वज़ीर जे बादशाह खे। चयो त बादशाह सलामत खे चवणु लॻो त मां रिश्तो ॻोल्हियो, पाण वारे बकरार खे घुराए ते करे शादी करे थो, त पोइ करायां उनखे उन छोकिरीअ सां। बादशाह देरी न कई, उन महिल बकरार ॾे न्यापो कराए। उहो बकरार जे पुॻो, बकरार खां पुछा कईं त हाणे तूं शादी करणु चाहे त मूं वटि संगो आहे। बकरार चयो त हाणे शादी करायो था तव्हां बादशाह सलामत, मां इनकार कीअं कंदुसि, भली तव्हां शादी करायो। सो देरी न थी, उन महिल थी कंजरियूं कुसनि पियूं, बकरियूं नचनि पियूं, थी बकरार जी शादी थी वई। बादशाह पंहिंजे ख़र्च जेके असांखे सॾु हुयो, पर पैसा कोन हुया, गाॾीअ तेल बि कोन, मां कोन वञी सघियुमि। सो देरी न थी, बकरार जी शादी थी वई। हाणे उनखे ख़्यासत हुई, राति बादशाह वटि रहिया, सुबुह थी।
हाणे जेकी नई शादी करे आई बकरार सां जेकी उहा बि चवे त मुंहिंजो अॻे ई ॻाल्हायल आहे बादशाह ऐं वज़ीर सां त जेको सां बि मां शादी कंदमि उनखे 7 पादर हणंदमि सुबुह 7 शाम ते। हाणे सुबुह थी विया 7 पादर हणंदीमांइ। बकरार खे चवणु लॻी घर वारी पंहिंजी। बकरार चवणु लॻो त हाणे हेॾो अवाम बीठो आहे अञा जेका आहिनि ॼाणी असां कोन विया आहिनि, तूं 7 पादर हिमल हणंदी त माण्हू छा सोचींदा। हीअं कर हाणे 7 हिमल 7 शाम वारा इहे 14 पादर मूंखे घर हलाऊं त पोइ उते हणजांइ, भला जंगल त आहे न, केरु ॾिसंदो त कोन, बेइज़ती त कोन थींदी न। सो हाणे इहो शर्त महिरबानी कर मूं ते, अॼु न हण बाक़ी पोइ तोखे मोकल आहे। हिन चयो सही आहे साईं। वाह, हुनजी बकरार जी ज़ाल मुतमइन थी वई साईं। हाणे पंहिंजे हिसाब सां भत खाई हर को हलियो वियो बादशाह खे। वज़ीर जेको बकरार वियो बादशाह ॾे, बादशाह खां मोकिलणु लॻो त हाणे पोइ हिते मां बकरियूं छॾे आवां, घर छॾे आवां, बगेड़ा गिदड़ फिरंदा पिया जाम, सो घर वाई बि केरु कोन, लोड़े में वाड़िया विया। सो हाणे अलाए छा हाल आहे बकरनि जो, सो मां वापसि वेंदुमि। पोइ बादशाह अचो त हाणे तोखे मूं हेॾी शादी बि कराई आहे, हाणे जेको घुरिणो अथई घुर। सो हाणे जीअं चवें। हाणे बादशाह खे चवणु लॻो हिकु मूंखे कुतो खपे, हिकु गॾो खपे ऐं हिकु कुकुड़ खपे। बादशाह जो त बणाए गॾो न घोड़ो बि न गॾो, चई हा गॾो ऐं कुतो ऐं कुकुड़। बादशाह खे चई जेका शइ चई आहे मूंखे इहा शइ खपे। बकरार चयोसि। बादशाह देरि न कई त हिनखे गॾो बि ॾिनई, हिकु कुकुड़ बि ॾिनई ऐं हिकु कुतो बि ॾिनई। पोइ बादशाह खां इहे शयूं वठी बकरार पंहिंजी घरवारी वठी गॾो ते खणी ॿई हकली होकर रवाना थी पिया, हलंदा वञनि पिया। कुझु अॻिते हलिया त हिकिड़ा घर हुया, उन्हनि में हिकु कुतो हुयो। सो कुतो कुते ते भौंके पियो, कुतो हर हर चिड़े पियो। हाणे बसि हुन बकरार खे लॻे पई कावड़ भला मथे जो सूर खणी विधो त कुते खे हकल ॾे, पर कुतो मुड़े ई कोन, कुते ते ज़ोरीअ भॻो वञे। साईं बकरार खे कावड़ वठी वई, तरार खणी ठका खणी कुते खे कढाई। कुतो जेको वरितो हुई चई हिकु त खपत कयूं कोन, ॿियो मथे जो सूर, अहिड़ी शइ खपे ई मूंखे न। उन महिल कुतो मारे विधो। हिन जी माईअ ॾिठो त भणाई सासी साह बणा हिकु वतई बि शौक़ मां बादशाह खां, ॿियो कुतो अध दग ते बि कोन पुॻो आहे, घर न पुॻो आहे, दग में मारे विधई। हीअ माई हिन इबरत में अची वई। वरी कुझु टाइम अॻिते हलिया त कुकुड़ हिकिड़ो ॿांगू पुॼे, त कुकुड़ उन ॿांगूं ते वरी कक कक करण लॻी। हिन चयो भला हिकु खपत कयूं कोन, ॿियो हीअ मथे जो सूर कक कक करण चालू कई अथई। हुनखे जीअं तरार हुई ठका खणी कुकुड़ जी उन महिल ज़मीन ते हईं त मुंडी लाहे, वरी तरार सां बि लाहे छॾी मुंडी। माईअ न ॾिठो भला हीअ सासी साह कुकुड़, भला हिनखे छा कयो, उहो त वीचारे काकराए पई। सो माई इबरत में अची वई, भणा हिन कुकुड़ खे बि न छॾियो, पखीअ खे बि। कुझु टाइम अॻिते हलिया सो गॾ बीठा वञनि। पोइ गॾ ते गॾ हींगण लॻा त हीअ बि हींगण लॻी गॾ बि। माईअ खे चवणो लहो गॾाए रहो। माई बि लथी, हे बि लथो, सामान जेको बादशाह मिलियो हुन कुझु फेती वग़ैरह जेको लटो कपिड़ो उहो बि गंढ ॿधी पासे ते रखी, गॾ हींगण कोन पई मुड़े। हिन देरि न कई, गॾ खे बि तरार हणी मुंडी गॾ जी लाहे छॾी। चई हिकु असां खपत कयूं कोन, ॿियो मथे जो सूर या केरु हाणे हुन खां टीको बर्दाश्त कंदो। माईअ चयो त बणा ही त खड़ पील मुड़ुसु लॻी वियो, हुते त बणा ॼाणी ॾिठई भला कुझु कोन। हाणे जे हिनखे पादर जे नाले चवंदमि, शायदि हे तरार इहो फेराए थो पियो त मुंडी मुंहिंजी बि लाहे विझंदो। सो घर वठी सिधो सो माई पुॻो जंहिं महिल। सो माई हिनखे चयईं भला हाणे दिलि कल्ह 14 पादर, अॼु 14 पादर, सो थी विया 32 पादर, 28 पादर। सो भली हाणे हण। चई मुड़ुस जे पादर माई कीअं हणंदी, चरियो थियो आहे या? हीअ सही माई सिधी सी बीह रही। चई सही आहे, नथी हणे त तुंहिंजी मर्ज़ी। चई कुझु ॾींहं गुज़रिया, जेकी हिन जी माउ हुई जेकी पंहिंजे मुड़ुस खे 7 पादर सुबुह हणंदी 7 शाम, उहा पंहिंजे मुड़ुस खे चवणु लॻी भणा ॾिस वियो आहे त मुंहिंजी धीउ शादी करे त मुआरी धीउ मुआरो सोण पूरो करे अथी न, 7 पादर हणे थी मुड़ुस खे या न, इहो त ॾिसी अचु। हाणे हिन जो सोहरो ऐं छोकिरी जो पीउ जे पुॻो, ॾाढी हिन जी ख़िदमत कयनि कुराड़ जी। साईं कुराड़ो राति रहियो, सुबुह ते ॾिठे त बणा ज़ाल मुड़ुस पाण में मोहबत पंहिंजे हिसाब सां कमुकार 7 पादर हिनखे हणे ई कोन्हे। भाई हिन खां पुछा करणु लॻो बकरार खां भला ॾे हवाल, हिन जी माउ मोहत आहे, हुन त मुंहिंजे लाइ ज़रिए लिखियो आहे भणा हूअं मुंद हूंदी त 4 पादर जा 7 8 जेका हणंदी सही वेंदो मूं, ख़बर ई न पवंदी हले, ज़ोर ॾींदी हले पादर हणंदी। हाणे जीअं पीरी थी आहे तीअं 1 2 पादर न मां ज़मीन सां बूथ थो लॻे मुआरो। तूं हीअ मुंहिंजी धीउ खे कंट्रोल में कीअं आंदो ऐं तूं हीअ पादर कीअं बचाए वई? चई इहा वॾी कहाणी आहे। सो हाणे तूं खे हाणे छा कंदे, हाणे
तुंहिंजी मुंद ख़तमु थियण वारी आहे। चई कुझु बि थिए बाग़े मुंद में मां सही वेंदुमि, हाणे पीरीअ में कोन थो सही सघां। मूंखे बि कुझु ॿुधाए अथव राज़ इन जो छा आहे त भला मां बि जान छॾाए वञा, माना पीरीअ जी पादर छो लॻनि मूंखे। हिन चयो हाणे तूं हिकु कमु कर, पको दिलो वठी आ, पोइ उन जो कनो जेको आहे मथियों जेको आहे दिले जो उहो कनो लाहे ऐं तूं कारीगर ॾे खणी वञ। हीअ तोखे मां 4 रुपया ॾियां थो। उन कारीगर खे चओ त हिन में मूंखे मथों जेको कनो आहे इहो कनो विझी ॾे पके दिले में। हिन जो हा, हे सिधो सो वियो वञी चावड़ियां त लोहरा खां जान हेॾे कुंभर खां दिलो पको वठी आयो। वरी उन जा कना लाहे वरी सिधो सो वरी साॻे कुंभर ॾे खणी वियो। चए भाई हिन जा कना मूंखे विझी ॾे। चए भाई हाणे हीअ पको थी वियो आहे, हिन में कना कीअं पवंदा। चई हाणे हीअ 4 रुपया ॾियां त मूंखे हिन जा कना विझी ॾे। चए भाई हाणे रुपए ते असां दिलो था ॾियूं, तोखे 4 दिलनि जी जॻह ते मां 6 दिला थो ॾियां, तूं पैसा इहे मूंखे ॾे, हिन दिले में कना छो थो विझराए तूं। हिन जो न मूंखे हिन में कना खपनि, हिन जो इहो मूंखां कमु न थींदो। हे मोटी अचे साॻो वरी ॼाटे सां सलाह कई त ॾे वार हिन में त कना कोन था पवनि। चई हाणे हिन 8 रुपया वठि, 8 रुपयनि में वञी चवे त माना विझी ॾियई। हे 8 रुपया खणी सिधो सो वरी साॻो उन कुंभार वटि वियो। कुंभार खे चई मूंखे हिन में वरी कना विझी ॾे। कुंभार चयो हाणे 8 वारी जॻह तूं छा कढां 12 दिला खणी वञ, रुपए जो दिलो आहे पर तूं मथे ई खणी वञ, हिन में छो थो कना विझराए। हिन खे ॾाढा इलाज कई पर हिन खे कना हुन में जे कोन पवंदा। कुंभर मोटाए आयो, साॻो ॼाटे वटि आयो। ॼाटो चवणु लॻुसि हाणे हिन पके दिले में कना नथा पवनि त तुंहिंजो बि इहो सिस्टम कोन थींदो। हाणे हू पादरनि ते हथु ठही वियो आहे, तूं पादर खाइण ते ठही वियो, हाणे हिते कमु हलाए पुटु। हाणे मुहारो इहो जेको हल थी वियो तुंहिंजो इहो हल न थींदो। हाणे हिन में दिला में कना नथा पवनि तो में पादर घटि कोन थींदा, पाण हाणे मुंहुं ॾे वञी। सो बादशाह ऐं रियायत ऐं बकरार पंहिंजे घर वारे सिधो ख़ुशि लॻा वेठा। कल्ह ॾिठासीं सफ़ा धूम धाम सां ईअं मस्ती में लॻो पियो बकरार। असांजे पासे ॾे बकरियूं चारे आयो, शेलो ॾाढो भलो त मां 2 बकरियूं लारायूंमांसि। जे हीअ कहाणी पसंदि अचे त चैनल खे सब्सक्राइबर ऐं वीडियो खे लाइक शेयर वग़ैरह कजो। जीअं त दुआउनि में यादि रखिजो। कुर्बान अली अब्बासीअ खे।